नाज़रीन प्रोग्राम आखिर छाकजे में आऊं तव्हां मेज़बान अली रज़ा मंगी तव्हांजा हाज़िर आहियां। नाज़रीन मुल्की सियासी सूरत हाल, सियासी अदम इस्तेहकाम ऐं उन सां गॾोगॾु हुकूमत जी हिकमत अमली, उन सां गॾोगॾु पाण ॻाल्हि कंदासीं मईशत जी, आवाम जी। महांगाई तमामु घणी आहे, माण्हू परेशान आहिनि, ॾींहों ॾींहुं अफ़रा तफ़री वारी सूरत हाल आहे। ऐं इन सां गॾोगॾु पाण ज़िक्र ज़रूरु कंदासीं 9 मई ते जेके वाक़िया पेश आया, अफ़सोसनाक वाक़िया पेश आया, उन खां पोइ वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी सदारत में इजलास बि थियो आहे ऐं इदारा गॾिजी वेठा आहिनि। उन ते वीचारियो बि वियो आहे। क़ानून हथ में खणणु ॼण त रवाजु बणिजी वियो आहे। पोइ उहो को बि गिरोह, को बि ग्रुप, को सियासी, को मज़हबी ग्रुप हुजे, जेको बि रोड ते अची वेहे, धरना हणे, एहतजाज करे, मिल्कियतुनि खे बाहियूं ॾिए, साड़े, ॼण त इहो मामूल आहे। ऐं उन सां जेका अफ़रा तफ़री पैदा थिए थी, जेको नुक़सानु थिए थो, जेको भोगणो पवे थो, उहो आवाम खे ऐं रियासत खे ई भोगणो पवे थो। 9 मई वारनि वाक़ियनि में मुलविस जेके माण्हू आहिनि उहे गिरफ़्तार थींदा या उन्हनि खे सज़ा मिलंदी न मिलंदी। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी सदारत में इजलास थियो आहे। उन वास्तेदार धुरियुनि खे हिदायत कई आहे त तकड़ा उपाउ वरिता वञनि ऐं जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां जेके असुल ज़िम्मेवार आहिनि, अंसर आहिनि, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे, उन्हनि खे सज़ा ॾियारी वञे, उन्हनि खे कानून जी कटहण में आंदो वञे। ऐं असां सॼी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां गॾोगॾु मुल्की मुआशी सूरत हाल जी बि ॻाल्हि कंदासीं ऐं जुडिशल कमीशन ऑडियो लीक्स जे हवाले सां जेका कमीशन जोड़ी आहे जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में, उनखे इमरान ख़ान चैलेंज कयो आहे, दरख़्वास्त दाख़िल कई आहे उन सुप्रीम कोर्ट में। उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर सहाफ़ी आहिनि, तज़ीनकार आहिनि, इस्लामाबाद आवाज़ न्यूज़ जा ब्यूरो चीफ आहिनि कुर्बान बलोच साहब असांखे जॉइन कयो आहे। कुर्बान साहब प्रोग्राम में भलीकार चवां थो। जी महिरबानी तव्हांजी। महिरबानी। कुर्बान साहब पाण ॾिठो आहे, ही को नई ॻाल्हि कोन हुई, पर हिन दफ़े इहा शइ थी जो सिधो सौ इदारनि जे मथां अची माण्हुनि जे जथनि अची हमला कया, बाहियूं ॾिनियूं, भंजड्राह कयऊं। पर हिन खां पहिरियां बि जेको दबाव वारो या स्ट्रीट पावर जो जेको नेगेटिव यूज़ आहे उहो पाण पाकिस्तान में पहिरियां बि ॾिसी चुका आहियूं। कीअं था ॾिसो कानून हथ में खणणु एतिरो सवलो छो आहे त को बि ग्रुप, को बि गिरोह अची ऐं कानून हथ में खणे ऐं पोइ उनखे छा का छूट मिलियल आहे या को इहो रवाजु आहे, रिवायत आहे, या कुझु फ़ाइदा वठण जे लाइ इन क़िस्म जूं हरकतूं बि करे सघजनि थियूं। माना इहो पाकिस्तान में ॼण त इहा शइ इहा बि तय थियल आहे। कीअं था ॾिसो पाण मुख़्तसिर हुन ते ॻाल्हाईंदासीं, पोइ शहबाज़ शरीफ़ जी स्ट्रेटजी या वफ़ाक़ी हुकूमत जी स्ट्रेटजी ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी बिल्कुलु तव्हां सही निशानदेही कई। ज़ाती मफ़ाद, इदारती मफ़ाद, सियासी मफ़ाद सभई जॾहिं गॾिजी वञनि त पोइ उन जो नतीजो अहिड़ो ई अचे थो जंहिंजो तव्हां ज़िक्र कयो या निशानदेही कई। जेको कुझु 9 मई ते थियो या उन खां पोइ थियो त ज़ाहिर आहे उन ते जेको रद्दमल रियासती इदारनि जो आयो, सियासी जमातनि जो आयो, हुकूमतनि जो आयो। पर असांखे इहो ज़रूरु यादि करणु घुरिजे त जॾहिं बि ज़ाती मफ़ादनि जे नज़रिए हेठि असां अहिड़ी छुड़वागी ॾियूं था या किथे कोई कंहिंखे गुंजाइश ॾियूं था त पोइ अॻिते हली उहे मामला ॾिसी पवनि था। 9 मई जेको कुझु थियो उहो सभिनि जे साम्हूं आहे, ज़िक्र फ़िक्र उनजो हले पियो। ऐं अॼुकल्ह मौज़ू सियासी बि उहो आहे त मुल्क में जेके मामला आहिनि उनमें प्रायोरिटी मौज़ू इहो आहे। पर इन शइ खे बिल्कुलु नज़रअंदाज न करणु घुरिजे त हाणे उन जे रद्द अमल में या रियासती इदारनि जे हक़ में यकीनी तौर ते आवाम, माण्हू, मुख़्तलिफ़ सियासी जमातूं मुज़ाहिरा कनि पियूं, जलसा कनि पियूं, यकजहती जो इज़हार कनि पियूं। पर उन में उहे धुरियूं बि कनि थियूं जेके कलदम धुरियूं आहिनि, जेके अॻु में कानून तहत सियासी एक्टिविटी सरगर्मियूं नथियूं करे सघनि। पर छो त तव्हांजे मफ़ाद में या कंहिं रियासती मफ़ाद जो नालो वठी उहो रस्ते ते निकिरनि त तव्हां उन्हनि खे छूट ॾियो त पोइ अॻिते हली उन जा नतीजा अहिड़ा ई निकिरनि था जेके माज़ी में निकिता या मुस्तक़बिल में उनजो ख़दशो आहे त उन जा नतीजा अहिड़ा ई निकिरंदा। छो त तव्हां उन्हनि खे रसी उनजी डिघी छॾियो था, छो त उहो तव्हांजे फेवर में या कंहिं रियासती इदारे जे फेवर में उहो जुलूस ज़ाहिर छो त कढनि था। ऐं पर उन्हनि जा ज़ाती जेके मफ़ाद हूंदा उहे अञा के ॿिया हूंदा, लिकल हूंदा। मुंहिंजे ख़्याल में इहो ई सबबु आहे पाकिस्तान में त जॾहिं तव्हां मफ़ादनि तहत उहो रियासती हुजे, उहो ज़ाती हुजे, उहो इदारती हुजे, उहो सियासी जमात जो मफ़ाद हुजे, हुकूमत जो मफ़ाद हुजे, कानून खां हटी करे
या आइन खां हटी करे तव्हां मफ़ादनि तहत का शइ छॾियो था या कयो था त पोइ उन जा नतीजा किथे बि कोई पॉज़िटिव न आहिनि अचणा, इहो तय आहे। सही। अच्छा कुर्बान साहब, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ गुज़िरियल ॾींहुं बि चवे पियो त TTP जे माण्हुनि जिना हाउस खे साड़ियो ऐं इमरान ख़ान जे हथनि बाहि ॾिनी या उन्हनि उनखे नुक़सानु पहुचायो। बेवसी आहे या का ॿी ॻाल्हि आहे जो कार्रवाई नथी कई वञे? वज़ीर आज़म चीफ एग्जीक्यूटिव आहे मुल्क जो सरबराह आहे ऐं उहो इदारा हुनजे मातहत आहिनि, हू कार्रवाई करे सघे थो, हू का स्ट्रेटजी जोड़े सघे थो। अव्हांखे छा थो लॻे त 9 मई जे वाक़िअनि खां पोइ हिन मौजूदा हुकूमत जेका वेठी त ज़रूरु आहे, इदारनि सां वेठी आहे, गॾिजी उन्हनि सलाह मशवरा बि कया आहिनि, अमली तौर ते जेका शइ साम्हूं नज़र आई आहे, अव्हांखे कीअं थो लॻे? छा इहा खोड़ आहे, काफ़ी आहे त इन क़िस्म जे वाक़िअनि खे मुस्तक़बिल में रोकिजे, घटाइजे या इन्हनि खे बुझो ॾिजे? त छा हिन वक़्तु जेका हिकमत अमली हुकूमत अख़्तियार कई आहे उहा कीअं आहे? छाकाणि त वज़ीर आज़म पाण बि किथे न किथे पंहिंजे बयाननि में ॼण बेवसी जो इज़हार करे थो, शिकायत त करे थो पर बेवस बि नज़र अचे पियो। मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं 11 महीना 12 मुंहिंजे ख़्याल में 13 महीना तक़रीबन 13 महीना हुकुमरानी जा इत्तेहादी हुकूमत जा ॾिसजनि त उन वटि बेवसी खां सवाइ कुझु बि कोन्हे। इमरान ख़ान खे हटाइण खां पोइ हुन वटि सिर्फ़ु इहो बयानियो या ॻाल्हियूं विकिणण लाइ हुयूं त हू तब्दीली लाइ आयो, हू तब्दीली न आणे सघियो ऐं हू नाकाम वियो, हू न हल वियो ऐं उन खां पोइ हू इहो बयानियो हलियो। उन खां पोइ तव्हांखे यादि हूंदो त वाचुन जो तोशाखाना जो बयानियो आहे, हिकिड़ो दौरु हुयो उनजो। उन खां पोइ अॻु में अमेरिका जेको साइफर हो उन जो बयानियो विकिणियो वियो। हाणे बयानियो 9 मई जो आहे, रियासती इदारनि ते हमिलो जो आहे। उन में कुझु शयूं जाइज़ बि आहिनि पर हुकूमत छा थी करे, हुकूमत अवाम खे माना छा थी ॾेई सघे, इहो इन जो हवाले सां हुकूमत वटि कुझु बि कोन्हे। इमरान ख़ान पंहिंजे पेर ते कुहाड़ी पहिरियां बि हई, हाणे बि हणे पियो ऐं मुंहिंजे ख़्याल में जेका PTI में तबाही आई उन जो कारण इमरान ख़ान या उन जूं ग़लति पॉलिसियूं त थी सघनि थियूं, पर मां सम्झां थो कि इहा हुकूमत जी कामयाबी कतई तौर ते न आहे ऐं अॻिते हली बि हुकूमत वटि इमरान ख़ान खे मात ॾियण लाइ या अवाम खे रिलीफ ॾियण लाइ को बयानियो, को पॉलिसी, का हिकमत न आहे। सवाइ इन जे को हिकिड़ो मौज़ू अचे उनखे तव्हां गॾु ॿधी वेही रहो, बाक़ी अवाम जो मुल्क जो छा थो थिए उनजी कंहिंखे का परवाह कोन्हे। मुल्क में हींअर बि महांगाई जो तव्हां ज़िक्र कयो, तबाही आहे। तव्हां 15 मई ते तेल जूं क़ीमतूं तव्हां घटायूं पर उन ते उनजो रिलीफ अवाम खे ज़ाती तौर ते, ज़ाहिरी तौर ते पब्लिक ट्रांसपोर्ट जी शक्ल में, गुड्स ट्रांसपोर्ट जी शक्ल में, आम शयुनि जे वापे जी चुरपुर जे क़ीमतनि जे शक्ल में कमी अवाम खे रिलीफ न आहे मिलियो। छो त हुकूमत वटि सवाइ इमरान ख़ान खे नीचो ॾेखारण जे ऐं उनखे दीवार सां लॻाइण लाइ जेतोणीक हू सॼो इहे अमल हू पाण बि करे पियो, जंहिं सबबु हू दीवार सां लॻो ऐं शायदि अञा वधीक बि लॻे, पर हुकूमत उन बावजूदि समूरियूं तवानियूं हुकूमत बि उन ते पंहिंजो ज़ाया करे पई, जंहिंजे करे अवाम खे रिलीफ बि न पियो मिले ऐं हुकूमत जो जेको बयानियो आहे उन में को वेटेज बि नथो ठहे, को कुवत बि कोन्हे जंहिंजे करे अवाम उन खां मुतासिर थिए। सही। आख़िरी सवाल आहे कुर्बान साहब, मुख़्तसर जवाब ॾिजो। जुडिशल कमीशन ऑडियो लीक्स जे हवाले सां जांच कमीशन जोड़ी आहे ऐं तयन कयो वेंदो ऐं जेका उनजी कार्रवाई आहे उनखे पब्लिक करण जो ऐलान कयो वियो आहे, त उन कमीशन खे अॻूणे वज़ीर आज़म PTI जे सरबराह इमरान ख़ान सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो आहे ऐं उन चवणो आहे त चीफ जस्टिस जी मर्ज़ीअ खां सवाइ, मंज़ूरी खां सवाइ कमीशन नथी जोड़े सघिजे या जज जो नॉमिनेशन जेको आहे उहो बि नथो करे सघिजे। इनखे अव्हां कीअं पिया ॾिसो अमल खे? इमरान ख़ान जॾहिं कमीशन जो क़याम अमल में आयो हो या नोटिफिकेशन जो जारी थियो तक़रीबन 3 ॾींहं अॻु में, उन खां पोइ हुनजो रद्द अमल हिन ते अची चुको हो। उन वक़्तु हुनजो मौक़िफ़ इहो हो त हिन जो जेको दाइरो आहे कमीशन जो उहो वधायो वञे, त जेके बि ऑडियो लीक्स आहियूं सभिनी जी जांच थियणु घुरिजे ऐं उन में उन्हनि जे पोयां जेके किरदार आहिनि उन्हनि जी जांच थियणु घुरिजे, केरु आहिनि, कानून जी ख़िलाफ़वर्जी केरु पियो करे ऐं इहो टारगेटेड प्लान सॼो अमल छो पियो थिए ऐं उन खां पोइ उन वक़्तु बि इहा ॻाल्हि कई त उन अमल खे जेको कमीशन जो क़याम आहे उनखे चैलेंज कयो वेंदो। हाणे
इमरान ख़ान खे चैलेंज कयो आहे जो त उनखे टे रुकनी कमीशन पंहिंजी कार्रवाई शुरू करे छॾी आहे, माना कमु शुरू करे छॾियो आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में थियणु इहे खपंदो त हीउ ब्रॉडबैंड हिकु कमीशन ठाहिणु खपे हा, जंहिंमें समूरा जेके अमल हुया, जेके बि ऑडियो लीक्स, वीडियो लीक्स, उन्हनि जा मोरखात, उनजा असर रियासत ते, रियासत जी बका, आइन कानून ते जेके बि पवणा हुया, उन सभिनी जी हिकिड़ी वसी पैमाने ते जांच थियणु घुरिजे हा। बहरहाल मुंहिंजे ख़्याल में इमरान ख़ान ने जेका नुक़्तो उथारियो उनमें हुनजा पंहिंजा ज़ाती सियासी मफ़ाद बि आहिनि, पर हिकिड़ो अमल इहो बि आहे त हीउ माना उन जेको दाइरो आहे एॾो वसी न आहे जेतिरो हुजणु खपंदो। वॾी महिरबानी कुर्बान साहब, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, वठूं था ब्रेक।